अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक हूंदा। इंडस डायलॉग ते ख़ास तौर ते जॾहिं तव्हां मंसूर ऐं हफ़ीज़ खे गॾु ॾिसंदा हो त तव्हां एक्सपेक्ट कंदा हूंदो त कंहिं इंटरनेशनल पॉलिटिक्स ते ॻाल्हाईंदा हूंदा, पर हू चवंदा आहिनि त जॾहिं घर में जंग लॻल हुजे त पोइ तव्हांखे ॿिया समूरा मामला जेके आहिनि उहो विसारे पहिरीं उन्हनि खे विसारणु घुरिजे, छाकाणि त उहो जेको बाहि आहे उहो तव्हांखे तव्हांजे वजूद ई ख़तरो आहे। So here we are after 2 days of the such a horrific incident. मंसूर कलवड़ असां वटि मौजूदु आहे। पाण हू क्रिमिनोलॉजी मां मास्टर्स कई अथसि। दैट मीन्स कि उहो जेको क्राइम जो नोयत आहे उन जे बारे में ॼाणे थो। हाणे वकील थिए पियो, LLB करे पियो। दैट मीन्स कि उनजो जेको लीगल पासो आहे उन जे बारे में ॼाणे ऐं आलमी सियासत ते त उहो ई तव्हां ॿुधो था। सो मल्टी टैलेंटेड मंसूर कलवड़ साहब। मंसूर कीअं था ॾिसो हिकिड़ो माण्हू जंहिंजूं पोस्टूं आयूं बुनियादी तौर ते उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सज़ा जो जेकॾहिं हुजे आमिल त हुनखे ज़रूरु सज़ा मिले हा, ठीकु आहे। पाण हू चवंदा आहियूं त कॾहिं बि लॉ जो जेको ट्रू स्पिरिट आहे, लेटर एंड स्पिरिट जेको लॉ आहे उहो जेकॾहिं इम्प्लीमेंट थिए उहो कहिड़ो बि हुजे, कारो हुजे या अछो हुजे, पाण उन कारे या अछे हुजण ते पाण बाद में ॻाल्हाईंदासीं, पर जेकॾहिं उहो ट्रू सेंस में स्पिरिट में उहो इम्प्लीमेंट थिए थो त उन ते को एतिराज़ न आहे। सो हिकिड़ी एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी कई हुई हिकिड़े माण्हू खे सिर्फ़ु इल्ज़ाम जो बुनियादनि ते जेको आहे उहो क़तल कयो वियो ऐं उन खां पोइ आई बिलीव कि कोई 12 कलाकनि ताईं मुकमल ख़ौफ़ जो माहौल हो। मुकमल हिकिड़ी 5 करोड़ आबादी ते ख़ौफ़ जो माहौल हो। उनमें नौजवान हुआ, उनमें उस्ताद हुआ, उनमें पढ़िया लिखिया हुआ, उनमें असांजा जेके वे ॾेखारींदड़ रस्तो ॾेखारींदड़ जेके असांजा दानिश्वर हुआ उन्हनि सभिनी ते हिकिड़ी ख़ौफ़ जी सूरत हुई। सो इन मामले खे कीअं था ॾिसो? हफ़ीज़, ही तमामु हिकिड़ो इंतिहाई हसास मामिलो। सिंध जे अंदरि अहिड़ा मामला तमामु घटि थींदा आहिनि, पर जॾहिं बि थींदा आहिनि सच पच त जेको सिंध जो हिकिड़ो सियासी ऐं मज़हबी रवादारी वारो रूह आहे उहो ॾकंदो आहे। ऐं सिंधी जेके माण्हू आहिनि जेके बुनियादी तौर ते सेक्युलर माण्हू आहिनि, जंहिंजो मिज़ाज जेको आहे उहो जमहूरी आहे, इंसान दोस्त आहे, समाज दोस्त आहे, उन्हनि माण्हुनि में सचपच हिकिड़ो वॾो ख़ौफ़ तारी थींदो आहे। ऐं जॾहिं शही शाहनवाज़ जो वाक़ियो थियो तॾहिं सचपच त एॾो ख़ौफ़ छायल हो, जीअं तव्हां चयो त जेके माण्हू राह ॾसींदड़ हुआ, जेके दानिश्वर क़िस्म जा माण्हू हुआ, जेको दानिश्वर तबिको हुयो, जेके अदीब हुआ, शाइर हुआ, कलमकार हुआ, शागिर्द हुआ, वकील हुआ, उन्हनि में बि ख़ौफ़ तारी थी वियो। ऐं एतिरे ताईं जो तव्हां ॾिठो हूंदो त फेसबुक ते वज़ाहतुनि जी लाइन लॻी वई, यानी वॾा वॾा दानिश्वर माण्हू बि वज़ाहतूं ॾियण में लॻी विया त बाबा असांजी वाइडी हेक थी सघे थी ऐं सुभाणे अहिड़ो को वाक़ियो अचे त असीं थिए असांजे तरफ़ां त असीं हुन जा ज़िम्मेवार न हूंदासीं। यानी एतिरो ख़ौफ़ तारी कयो वियो। ऐं जेके आम असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे त ठहियो ठीकु आहे, उन्हनि में रिलीजियस फैक्टर्स बि थियनि था, उन्हनि में ख़ौफ़ बि थिए थो, पर जेके बाशऊर माण्हू आहिनि, जेके बाशऊर तबिका आहिनि, उन्हनि में बि जेका ख़ौफ़ जी अलामत ॾिसण में आई, सचपच त उहा असां सभिनी लाइ डिॼाईंदड़ बि आहे ऐं अफ़सोसनाक बि आहे। छाकाणि त उन्हनि खे उन वक़्तु बीहणु घुरिजे हा ऐं आम माण्हुनि सां आम माण्हुनि खे सम्झाइणु घुरिजे हा, पर हू पाण वज़ाहतूं ॾियण में लॻी विया। जेका शइ क़तन न थियणु घुरिजे हा, ऐं इहा शइ जेके हू रिलीजियस धुरियूं आहिनि, जेके एक्सट्रीमिस्ट रिलीजियस धुरियूं आहिनि, जेके इंतिहा पसंदि मज़हबी धुरियूं आहिनि, उन्हनि खे इहा शइ हथी वठाए थी। सो पाण इन समूरे मामले ते पर्सनली बि डिस्कस कंदा रहिया आहियूं त सिंध अंदरि इहे मामला कीअं थियनि था, छो थियनि था, कंहिंजी सरपरस्ती में थियनि था, या ही जेके प्राइवेट जेके अदालतूं आहिनि, जेके निजी अदालतूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, कॾहिं वॾेरनि तरफ़ां, कॾहिं पीरनि तरफ़ां, कॾहिं भोतारनि तरफ़ां, कॾहिं मुलनि तरफ़ां, यानी केर बि माण्हू आहे जेको तव्हां सां इख़्तिलाफ़ रखे थो, सवाल करे थो, तव्हां खां मुख़्तलिफ़ सोचे थो या को मुख़्तलिफ़ अमल करे थो, उहो तव्हां लाइ ॾोही आहे। ऐं हिननि पंहिंजा कानून ठाहे छॾिया आहिनि। यानी जॾहिं रियासत जे अंदरि ब्लास्फेमी लॉ मौजूदु आहे, तोहीन मज़हब ऐं तोहीन रिसालत जो कानून मौजूदु आहे, जॾहिं को बि माण्हू जेकॾहिं हक़ीक़त में मज़हब जी तोहीन करे थो या कंहिं बि वॾी शख़्सियत जी जेका हिकिड़ी मज़हबी शख़्सियत आहे, पोइ उहा कहिड़े मज़हब जी बि शख़्सियत हुजे, उनजी जेकॾहिं हू गुस्ताखी करे थो या तोहीन करे थो त आइन मौजूदु आहे। ऐं आइन तहत आर्टिकल 10A मूजिबि घटि में घटि माण्हुनि खे फेयर ट्रायल जो त हक़ ॾियो त उहे फेयर ट्रायल हलाइनि। ऐं जेकॾहिं ठीकु आहे बाबा रियासत आहे, अदालतूं उन्हनि जूं आहिनि, जजिस उन्हनि जा आहिनि, समूरो जेको
स्ट्रक्चर आहे, जेको ढांचो आहे उहो रियासत जो आहे ऐं मुला जेके हिते आहिनि उहे रियासत जा सहूलियतकार आहिनि, रियासत उन्हनि जी सहूलियतकार आहे। तव्हां आसानी सां उन्हनि माण्हुनि खे इहो साबित करे उन्हनि खे भले फाई ते चाढ़े छॾियो, पर घटि में घटि उन्हनि जो कानूनी तरीक़े सां हिकिड़ो केस त हले, माण्हुनि खे पंहिंजी तव्हां राय त रखणु ॾियो, पर सिर्फ़ु हिकिड़े शक जे बुनियाद ते। ऐं हुन माण्हू अची पाण पुलिस में हू माण्हू पेश थिए थो, जॾहिं श्री शाहनवाज़ जो वाक़ियो थियो फेसबुक ते, पोइ हुनजी ID हैक थी या जेको बि मामिलो हुयो, हुन वज़ाहत ॾिनी त बाबा मूं इहा शइ न आहे कई, ऐं हू पाण अची पुलिस वटि पेश पियो। ऐं पुलिस वटि छाजे लाइ पेश थिबो आहे त जीअं पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾे, आम जेके जुनूनी टोला आहिनि, जेके हुजूम आहिनि दरिंदनि जा, उन्हनि खां पुलिस असांखे बचाईंदी, असांखे महफ़ूज़ रखंदी। पर सिंध जे अंदरि हालत इहा आहे जो पुलिस उन्हनि जुनूनी टोलनि खे ख़ुशि करण लाइ, चंद अनासरनि खे ख़ुशि करण लाइ उन हिकिड़े माण्हू खे, हिकिड़े डॉक्टर खे क़तल करे थी, पूरो मुक़ाबिलो ॼाणाए। ऐं पोइ पुलिस वारा जेके CSS ऑफिसर आहिनि, जेके वॾी आला तालीम हासिल करे अचनि था ऐं पाण खे सम्झनि था त असीं कानून जा मुआफ़िज़ आहियूं, असीं समाज में अमुन इंसाफ़ ऐं बराबरी क़ाइमु कंदासीं, उहे जेकॾहिं ईअं कूड़ा मुक़ाबिला कराए माण्हुनि खे क़तल कंदा, यानी केस हलण खां अॻु में ई, यानी जेको कमु जजिस जो आहे, मोज़िज़ अदालतुनि जो आहे, आइन जो जेको कमु आहे उहो पुलिस करे पई। हालांकि पुलिस जो कमु आहे जांच करणु, शफ़ाफ़ जांच करे उन मामले खे अदालतुनि जे आॾो, जजिस जे आॾो आणणु, पर पुलिस उहो कमु करे ॾेखारियो ऐं उन्हनि जुनूनी टोलनि खे ख़ुशि कयो ऐं हार पाता। सचपच त जेको उहो अमल हुयो उहो इंतिहाई ॾुखाईंदड़ अमल हो, ऐं को बि सिंध जे अंदरि जेको तरक़ी पसंदि माण्हू आहे उहो इन शइ खे क़तन क़बूल न कंदो। हाणे सिंध जे अंदरि इहा का नई ॻाल्हि कान्हे त ही सरहंदी पीर या ॿिया जेके मुला आहिनि, जेके जुनूनी इंतिहा पसंदि टोला आहिनि, जेके पंहिंजूं निजी अदालतूं क़ाइमु कयो वेठा आहिनि ऐं सिंध जे अंदरि पंहिंजी बालादस्ती चाहिनि था, हिकिड़ी मुला रिजीम चाहिनि था अफ़गानिस्तान जीअं को बि शऊरनि माण्हू, तरक़ी पसंदि माण्हू, प्रोग्रेसिव माण्हू, सेक्युलर माण्हू, नेशनलिस्ट ऐं सोशलिस्ट माण्हू हिते न हली सघे ऐं पंहिंजी ॻाल्हि न करे सघे, ऐं उन्हनि खे कंहिंजी सरपरस्ती हासिल आहे उहा तव्हां असां सभिनी जे साम्हूं आहे। मिसाल श्री शाहनवाज़ जो क़तल त थियो ई थियो, पर कंहिं बि दीन जे अंदरि इहो कोन्हे, ख़ासि तौर इस्लाम जंहिंखे ख़ुदि मौलवी चवनि था त उहो अमन जो, प्यार जो ऐं भाईचारे जो दीन आहे। ऐं जंहिं इस्लाम में जीअरे माण्हू खे बूंडो ॾियण ते यानी बुजो ॾियण ते बि एतिराज़ आहे, उन ते पाबंदी आहे। हिकिड़े तव्हां इंसान खे जलायो था, इहो कहिड़ो इस्लाम आहे? इहा इस्लाम जी का बि डेफिनेशन कान्हे। इस्लाम जे अंदरि त हुज़ूर जन जी शख़्सियत, उन्हनि ते जॾहिं पाण करीम जन रस्ते तां वेंदा हुआ, उन्हनि सां जेके इख़्तिलाफ़ रखंदा हुआ, कुझु मायूं उन्हनि जे मथां गंद उछलाईंदियूं हुयूं, पाण उन्हनि खे बि माफ़ करे छॾियाऊं। ऐं जेके बि हुननि जे हूंदे जेके कुझु थियो, पाण ताइफ़ में जॾहिं हुज़ूर जन जा दंद मुबारक शहीद थिया, तॾहिं बि उन्हनि चयो त हे मुंहिंजा रब मुंहिंजी क़ौम खे साञा ॾे, तॾहिं बि उन्हनि कंहिं बि इंतिशार जी ॻाल्हि न कई ऐं ईअं क़तन न चयो कंहिं बि पंहिंजे साहबी खे या पंहिंजे सिपा सालारनि खे त तव्हां वञी ऐं फलाणे शख़्स खे क़तल करियो ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती मुस्लमान करियो। सो ही इस्लाम जी क़तन वस्फ़ कान्हे। बाक़ी ही शुरू खां वठी पहिरें ॾींहं खां वठी 47 खां जीअं मुल्क ठहियो आहे, ही सिंध जो जेको शऊर आहे उनजे ख़िलाफ़ ही बाक़ाइदगी सां मैदान में लाथा विया आहिनि। जीअं अलबदर ऐं अल शम्स जहिड़ियूं तंज़ीमूं बंगाल में लाथियूं हुयूं, जीअं उतां जे क़ौमी शऊर खे ख़तमु कजे, उनखे निसारजे, पंहिंजी रिवायतुनि खे ख़तमु कजे। ऐं सिंध में बि इहो ई था चाहिनि त का बि जेका हिंदू छोकिरी आहे, असांजी भेण आहे, उहा को बि मुस्लमान जेको आहे सिंधी हुनखे पंहिंजो भाउ न करे, हुनखे राखी न पाराए सघे। हिननि खां इहा ॻाल्हि बर्दाश्त न पई थिए। हिननि खां इहो बर्दाश्त नथो थिए त सिंधी मुस्लमान ऐं सिंधी हिंदू गॾिजी होली मल्हाइनि ऐं होली खे पंहिंजो क़ौमी त्योहार करार ॾियनि। सो ही शुरू खां वठी हिकु मुनज़िम साज़िश त सिंध जे सेक्युलर ऐं तरक़ी पसंदि रूह खे बिगाड़ण जी कोशिशुनि में आहिनि। ऐं सचपच त अॼु फ़ख़ुर जी ॻाल्हि इहा आहे त कमज़ोर शिकिल में ई सही, पर क़ौम परस्त ऐं सोशलिस्ट घुरियूं, मां नाम निहाद कम्युनिस्टनि ऐं क़ौम परस्तनि जी ॻाल्हि न, पर हक़ीक़त पसंदि क़ौम परस्तनि ऐं कम्युनिस्टनि जी ॻाल्हि थो कयां। उहे अॼु बि सिंधी माण्हुनि सां गॾु बीठल आहिनि, हक़ सां गॾु बीठल आहिनि, तरक़ी पसंदनि सां गॾु बीठल आहिनि। ऐं असां कंहिं बि सूरत में साईं GM साहिब ते फ़तवाऊं लॻियूं, पलीदे साहब ते लॻियूं, जमाल अबरे ते लॻियूं, अयाज़ ते लॻियूं, अमर जलील ते लॻियूं, अतामुल भंबरे ते लॻियूं, ऐं प्रोफेसर साजिद सूमरे ते लॻियूं, प्रोफेसर नूतन लाल ते लॻियूं। सिंध जो शऊर उन्हनि सां गॾु बीठो रहियो। ऐं अॼु बि GM साहिब जा पोइलॻ, रसूल बख्श पलीदे जा पोइलॻ, इब्राहिम जोए जा फिक्री पोइलॻ ऐं शेख अयाज़ जी शाइरी मां जन उत्साह वरितो आहे, जन इनकलाब जी सिंध में हिकिड़ी उमेद ॾिठी आहे, जन उहो ख़्वाब ॾिठो आहे, उहे कॾहिं बि हिन मुलनि जी बालादस्ती खे क़बूल न कंदा, छाकाणि त उहा बालादस्ती इस्लाम जे हक़ीक़ी रूह जे ई ख़िलाफ़ आहे।
ठीकु है मंसूर, जेका बुनियादी तौर ते ॻाल्हि उहा इहा आहे त ठीकु आहे, हिकिड़ो एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थी ऐं उन किलिंग ते जेको रिएक्शन आयो उहो अनप्रेसिडेंट हो, तव्हां उन जे बारे में ॿुधायो। पर अहिड़ो ई रिएक्शन असांखे हिन मुल्क में ॿिए किथे नथो मिले। मिसाल जे तौर ते पंजाब में वाक़िया थियनि था, कुझु नथो थिए। केपी में त इहो रोज़ जो मामिलो आहे। कुझु ॾींहं अॻु में बलूचिस्तान में हिकिड़े पुलिस वारे कीअं अहिड़े हिकिड़े माण्हू खे क़तल करे छॾियो, त उते को रिएक्शन कोन आयो। ॿिए ॾींहं डान में मूं रिपोर्ट पढ़ी त हुनजे माइटनि जेको आहे उन पुलिस वारे खे बख़्शे छॾियो, ठीकु है। बट हिते सिंध में जेको रिएक्शन आयो, खणे 12 कलाक या 15 कलाकनि जे वक़्फ़े खां पोइ जेको रिएक्शन आयो उहो एॾो त शदीद हुयो जो उहो तव्हांखे हिन मुल्क जूं हदूं जेके आहिनि, ओरांगी जेके आलमी लेवल जा जेके दानिश्वर आहिनि, जेके हिन मुल्क जे मसइलनि खे ॾिसनि था, उहो बसि साराइनि पिया। ऐं उन रिएक्शन जे ख़िलाफ़ असांखे हिकिड़ो मखसूस टोलो उहो नज़र थो अचे थो, ही सूफ़ी ही था चाहिनि, ही यूं था चाहिनि। सो उहो जेको सिविलाइज़ेशनल तव्हांजी जेका आइडेंटिटी हूंदी आहे, उन आइडेंटिटी जो हिसो इहो आहे त बाबा तव्हां कंहिं बि माण्हू खे, हिकिड़ो त बुनियादी तौर ते कंहिं बि माण्हू खे तव्हां ईअं एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग नथा करे सघो, इट इज़ इलीगल। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हां कंहिं बि माण्हू जी जेको जिस्म आहे, जेको हाणे हुनमें साह न आहे रहियो न, उनखे तव्हां ईअं उनजी बेहुरमती नथा करे सघो। इट इज़ अगेंस्ट द वार लॉस, जेके दुनिया जूं जेके जंगी ॾोह आहिनि उन्हनि में शुमार थिए थो। सो इहो पूरी सूरत हाल आहे। तव्हां इनखे कीअं था ॾिसो? सिंध जे शऊर जी फतह था सम्झो, या तव्हांखे लॻे थो त उहो जेको शऊर जो जेको ॿियो पासो आहे त बस ठीकु आहे, तव्हां जेको मजमूई माण्हू आहिनि उन्हनि जे सेंटिमेंट्स खे हर्ट न करो, छाकाणि त उहे मजमूई माण्हू तव्हां सां जुड़ंदा तॾहिं ई तव्हां पंहिंजे स्ट्रगल खे मंतकी में अंजाम ते पहुचाईंदो। सो हाणे उहे ॿई तव्हांजा जेके थॉट्स आहिनि उहो कंफ्लिक्ट पिया कनि। होप यू विल गेट माय पॉइंट। तव्हां कीअं था ॾिसो इनखे? हफ़ीज़, कामरेड मसरूर शाह हिकिड़ी ज़बरदस्त लाइन लिखी हुई त सिंध ज़ख़्मी शींहण जीअं जवाबी हमिलो कयो आहे। तो सिंध जो जेको जवाबी शऊरी हमिलो हो उहो इंतिहाई सगारो हो ऐं रुजत पसंद जेके आहिनि, जेके उहे टोला आहिनि, उहा जेका मुला सरकार आहे, जंहिंखे पाण मुला सरकार चऊं, छाकाणि त उन्हनि वटि पंहिंजा निजी जेल बि आहिनि ऐं निजी अदालतूं बि आहिनि, उन्हनि वटि पंहिंजी निजी पुलिस बि आहे, उन्हनि वटि किराए जा कातिल बि आहिनि। सिंध उन्हनि खे लिकण जी बि जाइ कोन्हे ॾिनी। ऐं हींअर जॾहिं सिंध जो शऊर जाॻियो आहे, जॾहिं शहीद शाहनवाज़ जे अधु सड़ियल लाश खे ई सही, पर उनखे शाइनाइते तरीक़े सां दफ़नायो वियो, सूफ़ी राग उते ॻायो वियो ऐं सिंध जे क़ौम परस्तनि, सोशलिस्टनि ऐं तरक़ी पसंदुरनि उते वॾे पैमाने ते शिरकत कई। ऐं उते अमरकोट में ई उन्हनि सरहदी मुल्हनि जे इलाइक़े में वञी इहो साबित कयो त सिंध गिदड़नि कोन्हे खाधी। GM सैद जी सिंध, रसूल बख्श पलीगे जी सिंध, हैदर बख्श जतोई जी सिंध, ऐं अॼु पाण खे मसरूर शाह जी सिंध हुजे, उहा कामरेड मेरान महमूद जी सिंध हुजे, सिंधू नवाज़ नागरो जी सिंध हुजे, या डॉक्टर नियाज़ कालानी जी सिंध हुजे, उहा कंहिं बि तव्हांजी इन साम्राज्य जी बालादस्ती खे क़बूल न कंदी। कल्ह तव्हां डॉलरनि ते मुला थियो, तव्हां मस्जिदुनि मां निकिरी तव्हां सोवियत जे ख़िलाफ़ काहे पियो, ऐं पूरी दुनिया खे तव्हां ॿुधायो त असीं अलाह जी करे दीन जी ख़ातिर जिहाद पिया करियूं, ऐं तव्हां मज़लूमनि जी महकूमनि जी भरजली कुवत खे अलाह अकबर जा नारा हणंदे हणंदे उन्हनि खे तबाह करे छॾियो। ऐं अॼु वेठा तव्हां मातम करियो त बाबा अमरीका असांखे खाई वियो, अमरीका असांजे मुल्कनि खे तबाह करे छॾियो। अमरीका खे ताक़त करण वारा बि इहे मुला हुआ, ऐं अॼु इंसानियत जा कातिल बि इहे ई मौलवी आहिनि पूरी दुनिया जे अंदरि। उहे न रुगो ही मौलवी जेके मुस्लमान मौलवी आहिनि, पर पूरी दुनिया जे अंदरि जॾहिं ईसाइयत पंहिंजे उरूज में हुई त जेके कलीसाउनि जा पादरी हुआ उहे बि ईअं ई हूंदा हुआ, ऐं ईअं ई माण्हुनि खे क़तल कयो वेंदो हो, बिरूनो खां वठी गलीली ताईं। इहे सभु कुझु तव्हां ॾिठो त इंसानियत जे ख़िलाफ़ जेको कुझु बि थियो, या ख़ुदि ईसा अलैहिस्सलाम खे कीअं सलेब ते चाढ़ियो वियो, या जेके बि तरक़ी पसंद माण्हू हुआ, हिकिड़ी फ़हिरिस्त आहे, उन्हनि में जेके बि माण्हू समाज जी बहितरी लाइ जन बि कमु कयो, जन सवाल कयो, उन्हनि खे क़तल कयो वियो। पर सिंध जी सचपच त ख़ूबी इहा आहे जो सिंधी माण्हू जेके क़ौम परस्त माण्हू आहिनि, जेके सोशलिस्ट माण्हू आहिनि, उहे हर जबर जे ख़िलाफ़, भले कोई उहो अॻियां भले अक्सरियती धुर हुजे, भले अॻियां रियासती धुर हुजे, भले उहा ताक़तवर मशीनरी हुजे, सिंधी नौजवान उन्हनि जे साम्हूं दीवार चीन जीअं हमेशह बीठा रहिया आहिनि। कल्ह तव्हां ॾिठो जॾहिं साईं GM से किताबु लिखियो 67 में, जीअं ॾिठो आहे मूं त सैयद जे ख़िलाफ़ इन्हनि ई सरहदी पीरनि फतवाऊं ॾिनियूं ऐं जवाबी किताब लिखिया त छा ॾिठो आहे तूं जहिड़ा। पर उनजे जवाब में पलीजे साहब शानदार हिकिड़ा किताब लिखिया, ऐं हिकिड़ी अहम किताब हो अंधा ऊंधा वेद, या गुलाम मोहम्मद गिरामी जो किताब हो मशरकी शाइरी जा क़द्र। सो अहिड़ा अहिड़ा किताब हुआ
या साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहब जो किताब अक़लियत पसंदी ऐं सेक्युलरिज़म, सो अहिड़ा अहिड़ा जेके किताब हुआ जिन सिंध खे शो ॾिनो, सिंधी माण्हुनि खे सगारो कयो, सिंधी माण्हुनि खे मुनज़िम कयो ऐं उन्हनि खे अक़लियत पसंदीदा ऐं तरक़ी पसंदीदा रवां कयो। सो मां सम्झां थो त सिंध जो जेको रद्द अमल हो, उहो पहिरें ॾींहुं त ईअं पियो लॻो त सिंध ख़ौफ़ में वठिजी वई आहे ऐं हिन दफ़े सिंध जो रद्द अमल को सख़्तु न हूंदो या ताक़तवर न हूंदो, छाकाणि त पंजाब में ऐं बलोचिस्तान में ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में इहे रोज़ जा वाक़िया आहिनि, इहे वाक़िया गैर मामूली न पर मामूली बणिजी विया आहिनि। ऐं उते तव्हां चवाणी जीअं तव्हां चयो त उते वारिस बि उन्हनि खे मज़हबी मामिलो सम्झी माफ़ करे छॾनि था, पर सिंध जे अंदरि असां इहा शइ क़बूल न कंदासीं। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां त बलोचिस्तान जे अंदरि को बि GM साहिब मौजूदु कोन्हे, ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि को बि GM साहिब मौजूदु कोन्हे, पंजाब जे अंदरि को बि GM साहिब मौजूदु कोन्हे, ऐं अॼु जी सूरत में बि उते को बि मेहरान मेमून ऐं मसरूर शाह मौजूदु कोन्हे। पर सिंध जे अंदरि उहे नौजवान आहिनि जेके पंहिंजनि माण्हुनि सां गॾु बीठल आहिनि, जेके हक़ परस्तनि सां गॾु बीठल आहिनि, जेके तरक़ी पसंदनि सां गॾु बीठल आहिनि ऐं पंहिंजे साह जी आख़िरी घड़ी ताईं पंहिंजी तहज़ीब खे, पंहिंजी सिंध जी क़दीम तारीख़ी रिवायतुनि खे बचाईंदा ऐं आख़िरी घड़ी ताईं विढ़ंदा। ठीक है मंसूर खान, उम्मीद कयूं था दोस्तनि खे ही थोरो जेको बुनियादी नोयत जो प्रोग्राम हो इहो ज़रूरु वणियो हूंदो, पंहिंजे दोस्तनि सां इंडस डायलॉग खे पहुचायो। ऐं असां नेक्स्ट जेको आहे उहो एपिसोड में जेको लिबनान जी मौजूदा सूरत हाल आहे, जिते इज़राइल जेको आहे उहो जेके आहिनि उहे जंग मरे चुको आहे, सम्झो त उहो जंग जारी आहे, उन जे बारे में जेका इनसाइट्स आहिनि उहो मसरूर खां रिकॉर्ड कंदासीं, मंसूर खां, ऐं उहो तव्हां ॾोह रखंदासीं। सो तव्हांखे गुज़ारिश कजे थी त इंडस्ट्रियल डायलॉग खे सपोर्ट करियो, पाण सब्सक्राइब करियो, पंहिंजे दोस्तनि खे बि चओ, उन्हनि ॾांहुं बि शेयर कयो। सो ही सिलसिलो जेको आहे उहो तव्हांजी मोहबत सां ऐं तव्हांजी जेको आहे उहो साथ सां अॻिते वधंदो रहंदो। थैंक यू सो मच मंसूर। थैंक यू।